काबिल मोहम्मद सैयद अनवर साहब MP काउंसिल असेंबली से काबिल एहतराम KTM काउंसिल लोकनालो मोहतरम जान अनवर साहब काबिल एहतराम दरगाह हजरत अम्मा शरीफ जंजा गाड़ी रशीद सैयद कामिल शाह साहब असन प्यारा था तारिक बेदार साहब इन पिंडाल में मुख्तलिफ तालुकान मुख्तलिफ जगह का कई आया सहाबत साहब ताल्लुक रखकर या तमाम प्यारा दोस्तों मुझे प्यारा था स्टेट सेक्रेटरी या सही मना में फराइज अंजाम ॾींदड़ ऐं हर माण्हू खे पंहिंजे मान मर्तबे सां कारकर्दड़ मोहतरम मुराद शुक्र साहब ऐं लखी जा बादशाह दोस्त अस्सलाम वालेकुम सभा पहिरियों अमताल के लखी जे ॾियण काबीना खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं इन उम्मीद सां त जंहिं उम्मीद सां अवां खे काबिल एहतराम मोहतरम जॻह खान साहब ने हलफ़ करायो आहे ऐं उन हलफ़ जी पासदारी कंदे उन ग़रीब अवाम जो उन मिस्कीन अवाम जो उन मज़लूम अवाम जी जेका दान आहे जेको दर्द आहे जेका तकलीफ़ आहे उन जो आवाज़ आला ऐवान ताईं पहुचाइण अवां जो हक़ आहे अवां जो हक़ आहे ताले की जोर का वजह वाला छो कजू साहब का न कयो यार सिंधी असा कजू से न आयो तारे भाई खानदान जॾहिं सहाबत तमाम महदूद वसीयत में महदूद हुई जॾहिं ग़रीब माण्हू बेबस माण्हू जी जेका तकलीफ़ हुई जंहिंजो जो आवाज़ हो जंहिंजो जो दर्द हुयो उहो आला ऐवान ताईं आम शख़्सियत ताईं न पहुची सघे पियो उन जो हिन तौर में अवां आवाज़ बि आयो ताक़त बि आयो हमदर्द बि आयो तमामु उनजे सख़्मी तौर मदद बि आयो त अवां खे किरदार बि उन लेवल जो था कमु खपे जिते हिते तमामु काफ़ी साहब जा नाला आहिनि तमामु हिकिड़ो तबियत ऐं जिस्म तौर ते कमज़ोर ज़रूरु आहे असांजो अब तक चैनल जेको आहे सुल्तान